Properties of light and shadow formation animation. रोशनी यानी लाइट जिंदगी जे लाइ इंतहाई ज़रूरी आहे। लाइट जो कुछ ख़ासियतूं आहिनि। लाइट इज़ अ फॉर्म ऑफ एनर्जी। लाइट जी पहिरीं ख़ासियत इहा आहे त रोशनी तवानाईअ जो हिकु क़िस्म आहे। जिन शयुनि में तवानाई मौजूद हूंदी आहे सिर्फ़ उहे ई रोशनी पैदा करे सघंदियूं आहिनि। जहिड़ोक सिज जे अंदरि रोशनी पैदा करण जी तवानाई कुदरती तौर ते मौजूद आहे, इन करे ही रोशनी पैदा करे सघंदो आहे। टॉर्च ऐं बल्ब भी त लाइट पैदा करे सघंदा आहिनि। छा तव्हां ॿुधाए सघो था त ही किथां तवानाई हासिल कंदा आहिनि? बिल्कुलु ठीक, ही ऑब्जेक्ट्स इलेक्ट्रिक करंट या पावर बैटरीज ऐं सेल मां तवानाई हासिल कंदा आहिनि। रोशनीअ जी ॿी ख़ासियत ही आहे त रोशनी सिधी लाइन में सफ़र कंदी आहे ऐं सिधो असांजी अखियुनि में दाख़िल थींदी आहे, छो त ही रोशनी ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स मां ख़ारिज थी डायरेक्ट असांजी अखियुनि में दाख़िल थींदी आहे। इन लाइ असां हर शइ खे ॾिसी सघंदा आहियूं। ही ॿुधायो त जेकॾहिं लाइट जो ज़रियो मौजूद न हुजे त छा असां ॾिसी सघूं था? कैन वी सी विदाउट अ लाइट सोर्स? What do you think? Light reflects when it touches non-luminous objects. लाइट जी 3 ख़ासियत ही आहे त रोशनी नॉन ल्यूमिनस ऑब्जेक्ट सां टकराइजी असांजी अखियुनि में दाख़िल थी वेंदी आहे। अहिड़ी तरह नॉन ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स खे बि ॾिसी सघूं था। हिन प्रोसेस खे असां रिफ्लेक्शन चवंदा आहियूं। जॾहिं रोशनी नॉन ल्यूमिनस ऑब्जेक्ट सां टकराइजी रिफ्लेक्ट थींदी आहे त इन्हनि शयुनि जे ॿिए पासे यानी ऑपोजिट डायरेक्शन में इन्हनि जो पाछो यानी शेडो ठहंदो आहे। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त लाइट जी सोर्स जे वेझो वञिबो त शेडो वॾो थी वेंदो, जॾहिं त लाइट जी सोर्स खां परे वञिबो त शेडो नंढड़ो थी वेंदो आहे। हाणे हिकु दिलचस्प तजुर्बो कयो। लाइट जी सोर्स जे वेझो वञी ऐं उन खां परे वञी ॾिसो त तव्हांजे शेडो ते कहिड़ो असर पवे थो। हाणे हिकु दिलचस्प तजुर्बो कयो। लाइट जी सोर्स जे वेझो वञी ऐं उन खां परे वञी ॾिसो त तव्हांजे शेडो ते कहिड़ो असर पवे थो। What happens to your shadow if you stand closer and far away from a light source?